आज भी पाकिस्तान पीपुल्स पार्टी और बाकी लोग चाह ये रहे हैं कि आईनी तरामीम जो भी करनी है वो सारी पॉलिटिकल पार्टीज के कंसेंसस के साथ करनी है। जो इमरान खान के दौर में कानून पास किए गए, जिस तरह बजट पास किए गए, जिस तरीके से सेनेट के इलेक्शन हुए, ये सारी क्या चीजें थी? ये बदमाशियां थी, ये गुंडागर्दियां थी पार्लियामेंट में बैठकर। ये हठधर्मी से बंदूक के जोर पे जो इन्होंने इख्तियार किया है, ये हुकूमत कम से कम बंदूक के जोर पे नहीं करे कि नंबर पूरे नहीं है फिर भी हमने दिए पास आइज और आइज करके हम जान छुड़ा ले। नहीं हो रहा इस तरह। अगर हमारे पास अक्सरियत होगी, सबकी कंसेंसस हो गए, तो हम आईनी तरमीम करना चाहते हैं और वो आईनी तरमीम अवाम के लिए करना चाहते हैं। आईनी तरमीमूं समूरनि सियासी जमायतुनि जे इतफ़ाक़ राय खां पोइ आंदी वेंदियूं। मौलाना फज़लुर रहमान तजर्बेकार सियासतदान आहे। हू सियासी फ़ैसिला करण में आज़ाद आहे। खेसि राज़ी करण जूं कोशिशूं करे रहिया आहियूं। आइन में तरमीमूं कानून साज़नि जो कमु आहे। पीपल्स पार्टी आइन जे तख़लीक़कार आहे। मिसाक़ी जमहूरियत में बि अदालती सुधारनि जी ॻाल्हि शामिल हुई। असां अदालती सुधार आणणु चाहियूं था त जीअं अवाम खे इंसाफ़ मिली सघे। पीटीआई बानी अदलिया ऐं पंहिंजनि एमएनएस खे दबाव में आणण जी कोशिश कई। जजनि ख़िलाफ़ सोशल मीडिया ते मुहिम हलाई वई। ॻाल्हियुनि जे बदिले पीटीआई बानी जी आज़ादी वारो मुतालबो पीटीआई जी ब्लैकमेलिंग आहे। पीटीआई वारा बंदूक ऐं बदमाशी जे ज़ोर ते मुतालबा मञाइण चाहिनि था त तस्लीम न कंदासीं। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो सिंध असेंबली ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त कराची में ट्रैफ़िक मसइलनि जे हल लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं। कराची शहर मां वॾा ऐं गैर क़ानूनी अड्डा ख़तमु कया विया आहिनि ऐं फ्री शटल सर्विस शुरू कई आहे। एक्साइज़ खाते प्रीमियम नंबर प्लेट्स जी नीलामी कई, जंहिंमां 67 करोड़ रुपया गॾु कया, जेके ॿोॾि मुतासिरनि जे घरनि जी अॾावत ते ख़र्च थिया। सेप्टेम्बर जे आख़िर में प्रीमियम नंबर प्लेट्स जी ऑनलाइन नीलामी शुरू कई वेंदी। इरसा एक्ट में तरमीम ख़िलाफ़ पीपल्स पार्टी असेंबली में ठहराव मंज़ूर कराए सिंध जो भरपूर मौक़िफ़ ॾेई छॾियो आहे। सिंध असेंबली में गॾियल ठहराव खां पोइ कुझु माण्हू हाणे जाॻिया आहिनि। इरसा एक्ट में तरमीम खे रद्द करे सिंध पंहिंजो फ़ैसिलो ॾेई चुकी आहे। करारदाद खां पोइ जीडीए जो एहतजाज बेफ़ाइदेमंद आहे। करारदाद बाद वफ़ाक़ी हुकूमत इरसा एक्ट में का तरमीम न करण जी ख़ातिरी कराई आहे। पाणी ते पहिरियों हक़ पुछड़ी वारनि जो हूंदो आहे ऐं सिंध पुछड़ी वारो सूबो आहे। सूबनि जी मर्ज़ी खां बिना पाणी ते धाड़ो हणण न ॾींदासीं। इरसा एक्ट तरमीम कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। तौंसा ऐं गुडू विच में 150 पंपिंग स्टेशन्स वसीले सिंध जो पाणी चोरी थी रहियो आहे। जॾहिं सिंध जो पाणी अॻे चोरी थिए पियो त तॾहिं वधीक ज़मीनूं आबाद करण लाइ पाणी किथां ईंदो? पीपी सिंध जे सदन निसार खोड़े जूं सिंध असेंबली ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त आइनी तरमीमुनि लाइ सियासी जमायतुनि सां सलाह मशवरा जारी आहिनि। इस्टेब्लिशमेंट सां राब्तो न पिया करियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मौलाना फज़लुर रहमान आइनी तरमीमुनि जे मसवदे ते कंहिं हतमी नतीजे ते जल्द पहुची वेंदा। लिबनान में पेजर धमाकनि खां पोइ वॉकी टॉकी सेट्स में बि धमाका। 20 ॼणा मारिजी विया, 450 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। धमाकनि जे नतीजे में केतिरनि ई घरनि ऐं गाॾियुनि खे बि बाहि विकोड़े वरितो। धमाका हिज़्बुल्लाह जे इस्तेमाल हेठि वॉकी टॉकी सेट्स में थिया। अरब मीडिया मूजिबि धमाका उन वक़्तु थिया जॾहिं पेजर्स धमाकनि में मारिजी वियल माण्हुनि जा जनाज़ा खंया पिए विया। गुज़िरियल ॾींहुं लिबनान में पेजर्स धमाकनि में लिबनानी वज़ीर जे पुट समेत 12 ॼणा मारिजी विया ऐं 4000 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया हुआ। पाकिस्तान लिबनान में थींदड़ हमलनि जी सख़्त मज़म्मत करे थो। इसराइली हमला ख़िते जी सलामती लाइ ख़तरो आहिनि। लिबनान में साइबर हमला ॻणती जोॻा आहिनि। पाकिस्तान लिबनान जी ख़ुदमुख़्तारी ऐं सलामती जी मुकमल हिमायत करे थो ऐं हर तरह जी दहशतगर्दी जी मज़म्मत करे थो। परॾेही खाते जी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच जी हफ़्तावार ब्रीफिंग। रूस जो नाइब वज़ीर आज़म सरकारी दौरे ते पाकिस्तान आयल आहे। रूसी नाइब वज़ीर आज़म जे सागदार सां मुलाक़ात थी। ॿिन्ही मुल्कनि में वापार सनत जे मैदान खे हथी वठण ते ख़्यालनि जी ॾेवट थी। पाकिस्तान अफ़गानिस्तान ॾाढो सख़्तु एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। पाकिस्तान खे सिफ़ारती मुहाज़ ते को बि क़दम खणण जो अख़्तियार हासिल आहे। पाकिस्तान ग़ज़ा में थींदड़ इंसानियत सोज़ ज़ुल्मनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करे थो। ग़ज़ा में गॾियल क़ौमुनि जे क़ानूननि मुताबिक़ सीज़ फायर थियणु घुरिजे।
इस्लामाबाद हाई कोर्ट तोशाखाना 2 केस में पीटीआई बानी ऐं संदसि घरवारी बुशरा बेबी जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते 5 ॾींहनि में फ़ैसिले जी हिदायत करे छॾी। हाई कोर्ट करार ॾिनो त नेशनल जुडिशियल पॉलिसी मुताबिक़ 5 ॾींहनि में ज़मानत ते फ़ैसिलो करणु लाज़मी आहे। स्पेशल जज सेंटर इन केस में पॉलिसी मैंडेट मुताबिक़ ज़मानत ते फ़ैसिलो करे सघिजे थो। जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी जी ज़मानत जो फ़ैसिलो जल्द करण जी दरख़्वास्त लिखत में फ़ैसिलो जारी कयो। सुप्रीम कोर्ट बलूचिस्तान जी सूबाई तक PB14 में ॿीहर ॻणप ऐं रिटर्निंग ऑफिसरनि जी जानिबदारीअ जे इल्ज़ामनि बाबति पीपल्स पार्टी जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत PP उम्मीदवार ग़ुलाम रसूल जी दरख़्वास्त रद्द कंदे मुस्लिम लीग नून जे मोहम्मद ख़ान लोहरी जी कामयाबीअ खे बरक़रार रखियो। सिंध लोकल गवर्नमेंट तरमीमी एक्ट ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त जी ॿुधणी। एडवोकेट जनरल सिंध ऐं ॿिया अदालत में पेश। एडवोकेट तारिक मंसूर दलील ॾींदे चयो त मक़ामी हुकूमत जो चूंडियल मेंबर ई मेयर या डिप्टी मेयर थी सघे थो। वफ़ाक़ जा कानून मौजूदु आहिनि जंहिं जी रोशनी में कंहिं बि ग़ैर मेंबर खे मेयर नथो बणाए सघिजे। दरख़्वास्त ते ॿुधणी 2 अक्टूबर ताईं मुलतवी। ईंदड़ ॿुधणी ते धुरियुनि जे वकीलनि खे पंहिंजा दलील पेश करण जी हिदायत। गॾियल क़ौमुनि जी जनरल असेंबली फ़लस्तीनियुनि जे हक़ में ठहराउ मंज़ूर करे वरितो। इसराइल खे 1 साल जे अंदरि फ़लस्तीनी इलाइक़नि मां कब्ज़ो ख़तमु करण जो हुकुम। UN जनरल असेंबली में पाकिस्तान, तुर्किया ऐं क़तर समेत ॿियनि मुल्कनि पारां करारदाद पेश कई वई। गॾियल करारदाद जे हक़ में 124 मुल्कनि तरफ़ां वोट ॾिनो वियो। अमरीका समेत 14 मुल्कनि जी मुख़ालफ़त 43 मुल्कनि पारां वोटिंग में हिसो न वरितो वियो। फ़लस्तीनी रियासत जे क़याम खां सवाइ इसराइल सां लाॻापा क़ाइमु न कंदासीं। सऊदी वली अहद जो ऐलान। मोहम्मद बिन सलमान पारां फ़लस्तीनियुनि जे ख़िलाफ़ जारी इसराइली बरबरीत जी शदीद लफ़्ज़नि में मुज़म्मत। फ़लस्तीनियुनि जी हिमायत जे अज़म जो विरजाउ। संदसि चवणु आहे त सऊदी अरब पारां फ़लस्तीनी रियासत जे क़याम जूं कोशिशूं जारी रखियूं वेंदियूं। इसराइल जा गज़ा ते हमला रुकिजी न सघिया। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 48 फ़लस्तीनी शहीद। 7 अक्टूबर खां हेल ताईं शहीद थियल फ़लस्तीनियुनि जो अंग 41,272 थी वियो। रफ़ा ऐं ख़ान यूनुस में घरनि ते हमलनि सबबि 8 फ़लस्तीनी शहीद। घोटकी वासी फ़ौजी जवान परवेज़ अली कलहोड़ो वज़ीरिस्तान में दहशतगर्दनि जे हमले में शहीद थी वियो। शहीद जवान परवेज़ अली कलहोड़ो जो मढ़ घोटकी वेझो ॻोठ शैखाणी आंदो पियो वञे। शहीद फ़ौजी जवान जो तॾो संदसि आबाणी ॻोठ में रखियो वियो। कश्मीर में बारड़ी जी गटर में किरी फौत थियण वारे वाक़ियो। सेशन जज जे हुकुम बावजूदि टाउन अमलदार अदालत में पेश न थिया। अदालती हुकुम ते टाउन ऑफिसर ऐं टाउन कमेटी चेयरमैन ते केस दाख़िल। केस में चेयरमैन डॉक्टर जवाहरलाल रामाणी ऐं अब्दुल वहीद नामज़द। 1 हफ़्तो अॻु ईदगाह पाड़े में 4 वरियनि जी सदफ़ लाशारी खुलियल गटर में किरी फौत थी वई हुई। सिंधड़ी वेझो पुलिस ऐं CI पुलिस जी गॾियल कार्रवाई। मुबैना मुक़ाबले में 1 जवाबदार मारिजी वियो, 1 फ़रार थी वियो। पुलिस मूजिबि सब्ज़ल स्टाफ कांटे भरिसां पुलिस पुजे इतला ते चेकिंग कई त जवाबदारनि पुलिस ते फायरिंग करे ॾिनी। फायरिंग जी ॾे वठ में मारिजी वियल जी सुञाणप उमरकोट वासी शाहनवाज़ कुंबर नाले सां थी। नवाबशाह में जवाबदार पंहिंजी 2 भेनरुनि खे मुबैना तौर क़तल करे छॾियो। महाजिर कॉलोनी में जवाबदार कामरान अली पंहिंजी भेनरुनि रज़िया ऐं अलीशा खे बिजली जा करंट ॾेई मारे छॾियो। पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। ऐं मदे जी वासी 6हीं जमात जो शागिर्द फ़हीम कुंबर गुज़िरियल 4 महीननि खां गुम। ॻोल्हा बावजूदि पतो न पइजी सघियो। वारिस परेशान। आला अख्तियारनि खे ॻोल्हा में मदद जी अपील।